नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो। नज़र विझंदासीं ख़ासि ख़बर। पंजाब असेंबली जो अहम तरीन इजलास शुरू थींदे ही 6 जून ताईं मुलतवी कयो वियो। नून लीग मेंबरनि खे स्पीकर चौधरी परवेज़ इलाही ख़िलाफ़ बेइतमादी रिथ पेश करण जो मौक़ो न मिली सघियो। बेइतमादी रिथ टेक्नीकी बुनियादनि ते ख़तमु थी वई। नून लीगी मेंबरनि खे असेंबली में दाख़िल थियण खां रोकियो वियो। असेंबली अंदरि दाख़िल न थियण ते नून लीगी मेंबरनि जो एहतजाज। नून लीगी मेंबरनि मुख्य दरवाज़े खे ज़ोर सां वॼायो। स्पीकर ऐं सेक्रेटरी ख़िलाफ़ नारा बि आया। बाद में नून लीगी मेंबरनि खे असेंबली अंदरि दाख़िल थियण जी इजाज़त न ॾिनी वई। पाकिस्तान ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे। पाकिस्तान चीनी शहरियुनि ते हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करे थो। चीनी शहरियुनि ते हमलो कंदड़नि खे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। कंहिं बि पाक चीन दोस्ती खे नुक़सानु पहुचाइण जी इजाज़त न ॾींदासीं। पाकिस्तान चीन सां स्ट्रेटेजिक लाॻापनि खे वधीक अहमियत ॾिए थो। ॿिन्ही मुल्कनि जी दोस्ती न सिर्फ़ु ख़िते पर आलमी अमन लाइ बि अहम आहे। ग़ुरबत, वबा ऐं माहौलियाती तब्दीलियुनि जो गॾिजी मुक़ाबिलो करणो पवंदो। अफ़गानिस्तान जो मसइलो ताक़त बदिरां ॻाल्हियुनि ज़रिए हल कयो वञे। वॾे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी बीजिंग में चीनी हममनसिब वांग वी सां मुलाक़ात खां पोइ गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस। इर्सा पाणी जी शदीद खोट जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। इर्सा पारां सूबनि खे पाणी जो घटि इस्तेमालु करण जी हिदायत। इर्सा पारां ॼाणायो वियो आहे त बरसातूं न पवण करे पाणी जी खोट में इज़ाफ़ो थी रहियो आहे। तरबेला डैम डेड लेवल ते पहुचण ऐं पाणी जा ज़ख़ीरा ख़तमु थियण जो ख़दशो आहे। सिंध में 10 खां 12 ॾींहंनि में पाणी जी शदीद खोट वारी सूरतहाल पैदा थी वेंदी। सिंध में 52% पाणी जी खोट बरक़रार। कोटड़ी बैराज वटि मथां वहिकिरो 7205 ऐं हेठां वहिकिरो 112 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 44,381 ऐं हेठां वहिकिरो 16,511 क्यूसेक रिकॉर्ड। गुड्डू बैराज वटि मथां वहिकिरो 66,683 ऐं हेठां वहिकिरो 62,310 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सिंध हुकूमत पारां सिंध में पाणी जी सख़्त खोट ते ॻणतीअ जो इज़हार। इतलात वारे वज़ीर शर्जील मेमून जो चवणु आहे त सिंध जे बैराजनि में पाणी जी खोट शिदत इख़्तियार करे वरिती आहे। कोटड़ी बैराज वटि 72% पाणी जी खोट आहे। ज़राइत ऐं पीअण जे पाणी खां पोइ हाणे सनअतुनि खे बि पाणी जी फ़राहमी मुतासिर थियण जो ख़दशो आहे। इर्सा 91 वारे पाणी ठाह जी पासदारी करण में नाकाम रहियो। 3 धुरी फार्मूले जी का बि कानूनी हैसियत न आहे। बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा खे पाणी जी खोट जी विर्छ खां आजो करार ॾिनो वियो आहे। पाणी जी सॼी खोट जो भार सिंध खे बर्दाश्त करणो पइजी रहियो आहे। इर्सा फ्लड कैनाल बिना देर बंदि करे। सिंध में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि, हारियुनि, सियासी समाजी धुरियुनि, क़ौमपरस्त तंज़ीमुनि ऐं शहरियुनि पारां एहतजाज जो सिलसिलो जारी। ठटो, सिजावल, बदीन, शिकारपुर, नौशर अफरोज़, हाला, टंडोलया, राणीपुर, मेड़, थड़ी, मोहब्बत, वगण, वारह, सकरंड ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। आबादगारनि जो चवणु आहे त पाणी न हुअण करे ज़मीनूं बंजर थियण लॻियूं आहिनि ऐं लखे रुपयनि जो फ़सुलु तबाह थी वियो आहे। फुलजी स्टेशन वासी ॿ भाइर कराची जे मवाच ॻोठ में टांकी साफ़ करण दौरान साह बूसाट ॼण सबबि फ़ौत विया। फ़ौतनि में नौजवान मोहम्मद अली ऐं अली जान दस्ती शामिल। ॿिन्ही भाइरनि जा मड़ ॻोठ पुराणो देरो पहुचण ते कोराम अची वियो। कंबर वेझो ॻोठ ॿार चांडियो में पुराणे तकरार तां ॿिनि धुरियुनि में झेड़ो, गोलियूं लॻण करे हिकु ॼणो मारिजी वियो। संदसि भाउ ज़ख़्मी। मक़तूल जी सुञाणप आसिफ़ अली चांडियो तौरु थी। गोलियूं लॻण करे आतिफ़ चांडियो ज़ख़्मी थियो। नसीराबाद में सरकारी फुट गुदाम वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में कंबरवासी मारिजी वियो। हथियारबंदनि जी फायरिंग में मक़तूल उर्स कलोड़ जी घरवारी, मासूम पुट ऐं धीउ बि ज़ख़्मी। इतलाती पुलिस पहुची मक़तूल जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो।
शहदाद कोट वेझो गड़ी खीरो रोड ते डाटसन ऐं मोटरसाइकिल में टक्कर, ॿाड़ी फ़ौती वई। फ़ौती जी सुञाणप फिज़ा जमाली तौर ते। फ़ौती ॿाड़ी जो पीउ फयाज़ जमाली ऐं भाउ मुमताज़ जमाली ज़ख़्मी। मिठी शहर भरिसां जंग मां नौजवान जो लाश हथे। पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। सुञाणप लालू कोहली तौर ते। शहदाद कोट वेझो ॿाड़ो तलाउ में ॿुॾी फ़ौती वियो। फ़ौती जी सुञाणप अब्दुल मनान बिरोही तौर ते। ऐं सिंध में IBA ऐं NTS टेस्ट पास उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा। मिरपुर ख़ासि, शिकारपुर, टंडो मोहम्मद खान, सांगड़, टंडो अलियार, दादू, मिठी, कशमोर, कंदरकोट, शहदाद कोट, डोकरी, नवदेरो, बानसैदाबाद, झुडो, नसीराबाद, रतेदरो ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया।